कमिश्नर शिकारपुर रहीम बख्श मेतलो रेलवे कॉलोनी भरसा कणक शाह जी मज़ार के सामू कायम खीमा बस्ती में मिस्किन ॿारनि औरतन पोड़न में कंबल टेंट तक़सीम किया। उन मौके ते 70 खां वधिक औरतन कंबल तक़सीम किया विया 40 खां वधिक मिस्किन माण्हुनि में टेंट तक़सीम किया विया। उन मौके ते डिप्टी कमिश्नर शिकारपुर रहीम बख्श मेतलो चयो त शिकारपुर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कंबल टेंट तक़सीम कया हुआ हेल ताईं 200 खां वधिक मिस्किन माण्हुनि में कंबल 100 खां वधिक टेंट तक़सीम किया आहिनि। जॾहिं त ईंदड़ ॾींहं में अहिड़ो सिलसिलो अञा भी जारी रखियो वेंदो गढ़ी यासीन लखी गुलाम शाह खानपुर के असिस्टेंट कमिश्नर के पिण साॻी हिदायत जारी कई वई है त हू पंहिंजे मुतलका तालुकनि गरीब बेपहुच माण्हुनि के वाहिर कनि अहिड़नि खीमा बस्तियुनि में मौजूदगी गरीब मिस्किन माण्हुनि में कंबल टेंट तक़सीम कनि। डीसी चयो त शिकारपुर के गरीब अवाम के रिलीफ ॾियण लाइ विफ़ाक़ी हुकूमत जो पैकेज तहत ज़िले अंदर 18 यूटिलिटी स्टोर फाल कया विया आहिनि जॾहिं त शिकारपुर अंदर गनीश बाग में बचत बाज़ार जो इनकाद पिण कयो वियो आहे। हिन वधीक ॿुधायो त शहर अंदर 5 यूटिलिटी स्टोर क़ाइमु थियल आहिनि जिन में आम बाज़ार के भेट में कीमतूं तमामु घटि आहिनि। अटो 15 खां 20 रुपया वधीक सस्तो फराहम कयो पियो। रिपोर्ट मोइन अख्तर संजरानी शिकारपुर।